जेके आहिनि गैसेस उन जो असां वॉल्यूम मय्यर करे सघूं था। वॉल्यूम में कॾहिं मय्यर करे सघूं था त कहिड़ी सूरत में मय्यर करे सघूं था। गैसेस बेसिकली गैसेस जा मॉलिक्यूल तमामु परे परे हूंदा आहिनि, ठीक है, मोशन में हूंदा आहिनि। उन करे इन जो वॉल्यूम कॾहिं मालूम करे सघिजे थो जॾहिं उन जा उन मां मोशन ख़त्म कयो वञे ऐं मॉलिक्यूल वेझा कयो वञे। भाई मॉलिक्यूल वेझा कॾहिं थींदा जॾहिं काइनेटिक एनर्जी घटि थींदी। सर काइनेटिक एनर्जी घटि कॾहिं थींदी? काइनेटिक एनर्जी तॾहिं घटि थींदी जॾहिं उन जो टेम्परेचर घटि थींदो। सो टेम्परेचर जेको हूंदो आहे उन जो तालुक हूंदो आहे डायरेक्ट काइनेटिक एनर्जी सां। अच्छा, ॿियो फोर्स, ॿियो असां मॉलिक्यूल खे कंबाइन कंदासीं। भाई कंबाइन कीअं कंदासीं? जॾहिं उन ते प्रेशर अप्लाई कंदासीं। मतिलबु प्रेशर अप्लाई करे ऐं टेम्परेचर खे घटाए करे असां गैसेस खे कंबाइन करे सघूं था, लिक्विड में कंबाइन करे सघूं था, मतलब लिक्विड में कन्वर्ट करे सघूं था। ठीक है, त इन खे चवंदासीं कंडेंसेशन। छा चवंदासीं? कंडेंसेशन। कंडेंसेशन चाहे जॾहिं गैसेस खे टेम्परेचर घटि कयो वञे, प्रेशर अप्लाई कयो वञे, जॾहिं प्रेशर अप्लाई कयो वेंदो त छा थींदो त उहे लिक्विड में कन्वर्ट थी वेंदा। लिक्विड में जॾहिं कन्वर्ट थिए थो त उन खे असां चवंदासीं कंडेंसेशन। ठीक है, अच्छा, कंडेंसेशन में छा थींदो आहे? गैसेस कन्वर्ट थी वेंदियूं लिक्विड में। जॾहिं लिक्विड में कन्वर्ट थी वेंदियूं त उन जो असां जेको वॉल्यूम आहे उहो असां मय्यर करे सघूं था। उन खां अलावा जेकॾहिं नेक्स्ट ॾिसिजे त भई छा लिक्विड सॉलिड में कन्वर्ट थी वेंदा आहिनि? जी हा, थी वेंदा आहिनि। कीअं थींदा आहिनि? जॾहिं काइनेटिक एनर्जी घटाई वञे। भई काइनेटिक एनर्जी कीअं घटाई वेंदी? काइनेटिक एनर्जी जॾहिं टेम्परेचर घटाए वञे, टेम्परेचर घटाइण सां छा थींदो? जेके गैसेस आहिनि उहे लिक्विड में कन्वर्ट थींदियूं ऐं जेके लिक्विड आहिनि उहो सॉलिड में कन्वर्ट थींदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं सॉलिडिफिकेशन या फ्रीजिंग। ठीक है, छा हूंदो आहे? सॉलिडिफिकेशन छा आहे? जॾहिं लिक्विड जा टेम्परेचर घटाए वञे, टेम्परेचर घटाइण सां उन जा मॉलिक्यूल वेझा थियनि, वेझा थियण सां उहे मॉलिक्यूल पाण में पैक थी वञनि, पैक थियण सां सॉलिड में कन्वर्ट थी वेंदा। जीअं हाणे कीअं थींदो आहे? जीअं ककर आहे, गैस हिकु क़िस्म जी स्टीम आहे। स्टीम मतिलबु गैस जो फॉर्म आहे, उहे मींहुं वसे थो। ठीक है, हाणे ककर गैस हुई, मतिलबु गैसेस जो फॉर्म आहे, मींहुं लिक्विड जो फॉर्म आहे। और उनके जेकॾहिं तव्हां पाणी खणी करे फ्रिज में रखंदो त उन जे उहो आइस में कन्वर्ट थींदो, जेको सॉलिड जी फॉर्म आहे। त अहिड़े तरीक़े सां सॉलिड खे जेकॾहिं तव्हां टेम्परेचर ॾींदा, टेम्परेचर ॾियण सां छा थींदो? उन जा मॉलिक्यूल्स परे परे वेंदा। मॉलिक्यूल्स जॾहिं परे वेंदा त छा थींदो? अच्छा, छो वेंदा परे? छो जो जेॾी महिल तव्हां टेम्परेचर ॾींदा त हुन में काइनेटिक एनर्जी वधंदी। काइनेटिक एनर्जी वधण जे करे मोशन वधंदो। मॉलिक्यूल्स जे विच में मोशन वधण जे करे उहे जेके आहिनि पैक, पहिरीं उन जा मॉलिक्यूल पैक हूंदा, पोइ जुदा जुदा थी वेंदा, परे परे थी वेंदा। परे परे थियण जे करे सॉलिड कन्वर्ट थी वेंदा लिक्विड में। ठीक है, इन प्रोसेस खे असां चवंदा आहियूं मेल्टिंग। छा? मेल्टिंग। मतलब जॾहिं सॉलिड कन्वर्ट थी वञे लिक्विड में उनखे चवंदासीं मेल्टिंग। अच्छा, जंहिं टेम्परेचर ते जंहिं महिल तव्हां टेम्परेचर ॾींदासीं, ख़ासि टेम्परेचर हूंदो जंहिं ते सॉलिड कन्वर्ट थींदो लिक्विड में, उन टेम्परेचर खे असां चवंदासीं मेल्टिंग पॉइंट। ठीक है, मेल्टिंग पॉइंट छा आहे? मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर जी उहा पॉइंट जंहिं ते सॉलिड कन्वर्ट थिए लिक्विड में। ठीक है, अच्छा, हाणे जॾहिं सॉलिड कन्वर्ट थींदो आहे लिक्विड में त छा थींदो आहे? उन जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि, जेके ख़ासि पैटर्न में मिलियल हूंदा आहिनि, उहे टुटणु शुरू थींदा आहिनि। ठीक है, टुटणु शुरू थींदा आहिस्ता आहिस्ता आहिस्ता। हाणे जॾहिं उहे मॉलिक्यूल टुटणु शुरू थींदा त उन प्रोसेस खे चवंदासीं फिशन। अच्छा, उन खां बाद में जेकॾहिं लिक्विड आहे, फॉर एग्जांपल असां वटि लिक्विड आहे, हाणे लिक्विड खे गैस में कन्वर्ट करणो आहे त छा कंदासीं? सर सेम तरीक़ो टेम्परेचर जो। टेम्परेचर ॾियण सां छा थींदो? टेम्परेचर ॾियण सां लिक्विड गैस में कन्वर्ट थींदा। कीअं? टेम्परेचर ॾींदा, मॉलिक्यूल परे परे वेंदा, मतिलबु काइनेटिक एनर्जी वधंदी। काइनेटिक एनर्जी वधण सां मॉलिक्यूल जेके आहिनि उन में मोशन वधंदो, मूवमेंट वधंदो। मूवमेंट वधण जे करे उहे मॉलिक्यूल जेके आहिनि सो
परे परे वेंदा, मॉलिक्यूल परे परे वेंदा त उन जो जेको वॉल्यूम हुयो वो डिस्ट्रॉय थी वेंदो, मतलब ऐं जेकी शेप थोड़ी घणी ठही पे, डेफिनेट न पे कई पर ठही पे, मॉलिक्यूल पाण में वेझो आहे, जे पाणी आहे, पाणी में मॉलिक्यूल पाण में मिलियल आहे, जॾहिं वो ग्लास में आहे, पर जेकॾहिं तव्हां गिलास खां ॿाहिरि कढी छॾींदो त मॉलिक्यूल परे परे थी वेंदा, ठीकु है। अहिड़े क़िस्म खां उन जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे परे परे थी वेंदा आहिनि त उन जेको वॉल्यूम आहे उहो डिस्ट्रॉय थी वेंदो आहे, मतलब खत्म न थींदो आहे, पर चेंज गैस के फॉर्म में अची वेंदो आहे। अच्छा, उन खां अलावा इहो जेको मेल्टिंग बॉइलिंग हूंदी आहे, बॉइलिंग बेसिकली छा आहे, जॾहिं लिक्विड गैस में कन्वर्ट थिए, ठीक है, उन प्रोसेस के चवंदा आहियूं बॉइलिंग, ऐं जंहिं टेम्परेचर ते बॉइल थियण शुरू थिए, लिक्विड गैस में अचण शुरू थिए, कन्वर्ट थियण शुरू थिए, त उन टेम्परेचर खे असां चवंदा आहियूं बॉइलिंग पॉइंट। अच्छा, बॉइलिंग पॉइंट बेसिकली छा हूंदो आहे? अच्छा, हिन जी ॿी डेफिनेशन ईंदी आहे त जॾहिं एक्सटर्नल प्रेशर ऐं इंटरनल प्रेशर, पाणी जो जंहिं थांव में असां पाणी रखंदा आहियूं उनखे जॾहिं टेम्परेचर ॾींदा आहियूं त मॉलिक्यूल्स पाण में टकराइबा आहिनि, मॉलिक्यूल्स टकराइण जे करे प्रेशर जनरेट थींदो आहे, ठीकु है, त उहो प्रेशर एयर जे प्रेशर सां, जेको ॿाहिरियों प्रेशर हूंदो आहे, हवा जो प्रेशर हूंदो आहे, उन जे बराबर थी वञे त इनखे असां चवंदासीं बॉइलिंग पॉइंट, मतलब इंटरनल प्रेशर पानी जो ऐं एक्सटर्नल प्रेशर ॿाहिरि जेको एनवायरनमेंट जो उहो बराबर थी वञे त उनखे असां चवंदासीं बॉइलिंग पॉइंट, ठीक है। अच्छा, बॉइलिंग पॉइंट ये थींदी आहे हर शइ जी मखसूस हूंदी आहे, फॉर एग्जांपल लिक्विड पाणी आहे, पाणी जी बॉइलिंग पॉइंट मखसूस हूंदी आहे, प्योर असां वटि जेकॾहिं खीर अचो थो वञे मिल्क, उन जी बॉइलिंग पॉइंट मखसूस हूंदी आहे, बेंजीन आहे, बेंजीन जी बॉइलिंग पॉइंट मखसूस हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां मेल्टिंग पॉइंट जेकी हूंदी आहे उहा बि मखसूस हूंदी आहे। अच्छा, मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट खे असां पॉइंट ऑफ प्योरिटी चवंदा आहियूं, ख़ासियत मालूम करण जे लाइ जेका पॉइंट यूज़ कई वेंदी आहे उहा मेल्टिंग पॉइंट ऐं बॉइलिंग पॉइंट यूज़ कई वेंदी आहे, छो जेके प्योर शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी जेके बॉइलिंग पॉइंट हूंदी आहे ऐं मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे उहा मखसूस हूंदी आहे, जेकर उन में का इम्प्योरिटीज़ आहिनि या ॿियूं गलादतूं आहिनि या ॿियूं शयूं कयल आहे त उन जी मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट थींदी आहे उहा चेंज थी वेंदी आहे, ठीकु है, त प्योरिटी मालूम करण जे लाइ असांखे मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट जी ज़रूरत पवंदी आहे कंहिं शइ खे मालूम करण जे लाइ। अच्छा, चवंदा बॉइलिंग पॉइंट छा आहे? बेसिकली बॉइलिंग पॉइंट अ पॉइंट एट विच उहा पॉइंट जिते जेको लिक्विड आहे वो गैस में कन्वर्ट थियण शुरू थिए, मॉलिक्यूल्स जेके आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता टुटण शुरू थियनि, एक्सटर्नल प्रेशर इंटरनल प्रेशर भीतर जो एक्सटर्नल प्रेशर बराबर थियण शुरू थिए, ठीक है, तो उनखे असां चवंदासीं बॉइलिंग पॉइंट। अच्छा, उन खां अलावा हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे वेपराइजेशन, वेपराइजेशन या वेपर्स जो ठहणु। हाणे उहो छा हूंदो आहे? जॾहिं तव्हां पाणी खे गरम कंदा आहियो, पाणी गरम थींदो आहे, गरम थियण खां बाद में अहिड़ो गरम थी वेंदो आहे जो पाणी जी सरफेस तां जेके बुलबुला आहिनि उहे ॿाहिरि निकिरणु शुरू थींदा आहिनि, ठीकु है, उहा जेकी पॉइंट हूंदी आहे जितां पाणी जी सरफेस तां जेके पाणी जा वेपर आहिनि उहे गैस में कन्वर्ट थियण शुरू थींदा आहिनि, त उहो जेको प्रेशर थींदो मतिलबु उहो जेको पॉइंट थींदी आहे उन पॉइंट खे असां चवंदासीं वेपराइजेशन, कन्वर्ट थींदो आहे लिक्विड में, इनखे असां चवंदा आहियूं मेल्टिंग, मेल्टिंग। अच्छा, मेल्टिंग जेकी थींदी आहे उन में छा हूंदो आहे? मेल्टिंग टेम्परेचर पॉइंट ते कन्वर्ट थींदो आहे, चवंदा आहियूं मेल्टिंग पॉइंट, ऐं जेकी चेंज आहे ईंदी आहे उनखे चवंदा आहियूं फिशन। सॉलिड आहे, लिक्विड कन्वर्ट थींदो आहे गैस में, प्रोसेस आहे बॉइलिंग, जंहिं टेम्परेचर थे उनखे चवंदा आहियूं बॉइलिंग पॉइंट, ठीक है, बॉइलिंग पॉइंट में प्रेशर ऐं एक्सटर्नल एनवायरनमेंट जो प्रेशर बराबर थी वेंदो आहे त लिक्विड गैस में कन्वर्ट थियण शुरू थींदो, उनखे असां चवंदासीं बॉइलिंग पॉइंट चवराईंदो आहे। अच्छा, लास्ट में ही ॻाल्हि डिस्कस कंदा हलूं त भई सॉलिड लिक्विड में कन्वर्ट थींदो आहे ऐं कुझु सॉलिड अहिड़ा हूंदा आहिनि जेके डायरेक्ट गैस में कन्वर्ट थींदा आहिनि, ठीक है, उनखे सिंधीअ में चइबो आहे काफूरजन ऐं इंग्लिश में चइबो आहे इनखे सब्लिमेशन। सब्लिमेशन छा आहे? जॾहिं सॉलिड डायरेक्ट गैस में कन्वर्ट थियण शुरू थिए त उन क़िस्म जे
सॉलिड गैस में कन्वर्ट थियण शुरू थिए त उनखे असां सब्लिमेशन चवंदा आहियूं। जीअं अमोनियम क्लोराइड आहे हिकु क़िस्म जो सब्सटेंस आहे, जॾहिं हुनखे तव्हां टेम्परेचर ॾींदा त उहो लिक्विड में कन्वर्ट न थींदो, डायरेक्ट में गैस में कन्वर्ट थींदो। या काफूर जूं टिक्कियूं, क्वामर टिक्कियूं वग़ैरह हूंदियूं आहिनि त उहे छा हूंदा आहिनि, जॾहिं हुनखे तव्हां तवे ते रखंदो या जॾहिं हुनखे तव्हां टेम्परेचर ॾींदो त छा थींदो, उहे डायरेक्ट गैस में कन्वर्ट थियण शुरू थींदियूं। या हुनखे अलावा कार्बन डाइऑक्साइड जेकी आहे उनखे जॾहिं तव्हां कूल कंदो त उहा गैस डायरेक्ट सॉलिड में कन्वर्ट थियण शुरू थींदी, जंहिंखे असां ड्राई आइस चवंदा आहियूं। ठीकु आहे। सो इहो हुयो अॼु जो असांजो टॉपिक, जंहिंमें असां इहे शयूं कवर कयूं। थैंक यू वेरी मच।